नाज़रीन, अॼु सिंध तरक़ी पसंद पार्टी सकंड पारां मंशात जे ख़िलाफ़, बदअमनी जे ख़िलाफ़, पोरा फोर्स जे ख़िलाफ़ हिकु एहतजाज कयो वियो आहे। अचो त हिननि खां पुछूं त हू इन एहतजाज जे बारे में छा था ॿुधाइनि। सिंध जीअं त एसटीवी तालुक़े सकरन तरफ़ां अॼु सिनेमा चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो पिया कयूं। असांजो मुतालबो आहे त सकरन शहर जेको बदअमनी जे वर चढ़ियल आहे, इंक्रोचमेंट जो मामिलो मसइलो आहे ऐं गंदगी जो ढेर बणियल आहे। शहर अस्पताल में दवाउनि जी खोट आहे ऐं खोड़ सारा अहिड़ा बुनियादी मसइला आहिनि जेको शहर जो आवाम इन परेशान आहे। असां जेको मुतालबो खणी आहियूं त फिलफौरन इहे बदअमनी, चोरियूं फुरूं इहे बंदि करे ऐं इंक्रोचमेंट जो आज़ार आहे या ॿोरा फरोशन जी जेका बदमाशी आहे इन्हनि खे गिरफ़्तार करे ऐं इन्हनि खे कानून जे कटाड़े में आंदो वञे। जीअं सिंध अॼोको एहतजाज एसटीवी तालुक़े सकरण तरफ़ां रखियो वियो आहे ऐं एहतजाज घुर थो करे त सकरण मां मंशात ऐं इंक्रोचमेंट, ॿोरा फोर्स फुल फोर ख़तमु कई वञे, न त ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वञे। अॼु एसटीपी तरफ़ां इहे एहतजाज सकरण जे बुनियादी मसइलनि ते मंशात ऐं बदअमनी, ॿोरा फोर्स ऐं उन सां गॾोगॾु इंक्रोचमेंट ऐं गंदगीअ जे ख़िलाफ़ु आहे। असां हितां जे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो था कयूं त हीअ अवाम जा बुनियादी मसइला हल कयो। जेकॾहिं हीअ अवाम सूरनि में आहे, माण्हू फुरजनि पिया, माण्हू लुटजनि पिया ऐं गंदगीअ जे आज़ार में माण्हू परेशान आहिनि, आइस जे नशे में माण्हू रोज़ मौत जे मुंहं में वञनि पिया। असांजा ॿार नौजवान नसुल तबाह आहे। असीं अपील था कयूं त बिराए महिरबानी करे अवाम जा ही बुनियादी मसइला हल करण में मदद कयो। असां MNA ऐं MP खे चऊं था, टाउन चेयरमैन खे चऊं था त इहे अवाम जा बुनियादी मसइला मदद कयो, इहे हल करायो त जीअं अवाम मां बेचैनी ख़तमु थी सघे। महिरबानी। तव्हां ॾिसंदो त सकरण शहर जे अंदरि सरियाम मंशात विकिरो थी रही आहे ऐं बदअमनी। असां हुकूमत सिंध ऐं हिते आला अख़्तियारनि खां या हितां चूंडियल इहो ई मुतालबो था कयूं त बराए महिरबानी मंशात जो विकिरो मुकमल तौर ते बंदि कयो वञे ऐं असांजे नौजवान नस्ल खे तबाही खां बचायो वञे। कैमरामैन अकबर रज़ा सियाल सां गॾु रज़ा मोहम्मद सियाल, मेहरान TV न्यूज़ सकरन।